ठकराडू रिपोर्टर सज्जाद हुसैन मंगी ठकराडू जे पोरिया जो नौजवान पुट जे इलाज लाइ माली मदद जी अपील। पुट खजन जे बाग ते मज़दूरी कंदो हुयो। खजीअ तां किरण सबब चेल भरी पई आहे। पुट मज़दूरी करे घर के सहारो ॾींदो। हिन जी माज़ूरी सबब घर जो चिराग उझामी वियो आहे। कराची जे जिना अस्पताल में ऑपरेशन करायो पर इलाज लाइ पैसा नाहिनि। मदद कई वञे। पोरियत गुलाम कादिर मोहतम। खबर मूजिब ठकराडू वासी गुलाम कादिर मोहतम जो नौजवान पुट जेको खजीअ जे बाग ते मज़दूरी कंदो हो, मज़दूरी दौरान खजी तां हेठि किरण सबब नौजवान जी चेल भरी पई, जंहिंखे वार्स कराची जी जिना अस्पताल खणाया विया, जिते खेसि ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन बाद वार्स नौजवान खे घर खणाया आहे। नौजवान जे वालिद पोरियत गुलाम कादिर मोहतम वस वारनि अॻियां अपील कंदे पंहिंजो दर्द बयानु कयो त हारपो करे बचण जो पेट गुज़र कंदो आहियां। नौजवान पुट अकेलो सहारो हो जेको घर जी किफ़ालत करण जे लाइ ॾिहाड़ी ते मज़दूरी कंदो हो। कुछ अरसो अॻु खजन जे बाग ते मज़दूरी करे रहियो हो त हेठि किरण सबब चेल भरी पई, जंहिंखे कराची खणाए वियासीं, जिते हिन जो ऑपरेशन कयो वियो, पर वधीक पैसा न हुजण सबब इलाज अध में छॾणो पइजी वियो ऐं पुट खे घर वापसि खणाए आयासीं। हाणे इलाज लाइ पैसा न आहिनि जो हिन जूं दवाऊं वठी सघजनि। हिन वधीक ॿुधायो त मुंहिंजे पीर सन पीउ जी तबियत बि नासाज़ आहे। तमामु ॾुखे मरहले में गुज़री रहियो आहियां त पीउ जो इलाज करायां या नौजवान पुट जो। ॿिन्हिनि जी इलाज में गुरबत संदसि रंडक बणियल आहे। हिन इंसानी ख़िदमत वारनि समाजी तंज़ीमुनि वस वारनि तोड़े चूंडियल नुमाइंदनि खां माली मदद जी अपील कई आहे त पुट जे इलाज लाइ मुंहिंजी मदद कई वञे त जीअं ज़िंदगी मामूल तरफ़ वापसि मोटी अचे।